सभी साथी दिल जी मोहब्बत सा आवाज़ बुलंद रूह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इज़्ज़त एहतराम उलमाए किराम, इंतहाई जी कदर जी वकार साथियों, मुझे मोहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, अज तवाए सा अज कोठे गोठ यूनिट हिंगोरो पन्ने आकिल सखर जे अंदर इन अजीम शान शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस में बिरादरान इस्लाम मौलाना अब्दुल क़य्यूम ऐं क़ारी अब्दुल सबूर साहिबान जन जी दावत रात जे हिन पहर में अल्लाह जे पाक कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जी नीयत सां गॾु थियो हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। तकरीबन असल या मगरिब का प्रोग्राम हलियो, काफ़ी सारा उलमाए इकराम आया, अमा उन्हनि जूं ज़ियारतूं भी कयूं, उन्हनि जा बयानात भी ॿुधा। बहराड़ी जो माहौल मां अवां जे मिजाज खां वाक़िफ़ आहियां त बहराड़ी वारा हिन टाइम मां सम्झां थो त 3 सां निंड करे वेंदा आहिनि। असांजो निंड हूअं ई फिटल आहे। सो मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब जन फरमायो तो सही, हमरा सफ़ा थकल भी थई, हमरा सफ़ा सुतल भी थई। जेकर थकल भी हो ऐं सुतल भी हो त अल्लाह अॻु मां ॾाढो थकियल आहियां। पर जेकर जागो था, बेदार हो, सुजागो तो पोइ मां 2 मिंट ॻाल्हायां। बाबा जागो था, जेके जेके जागो था पंहिंजा 2 हथ फिज़ा में बुलंद कयो त मां ॾिसां। त क़ुरान उहो ई निंडू फिटाए छॾींदो, घबरायो न इंशाअल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। मुहर्रमुल हराम जो महीनो हले पयो, खास करे हिननि दिहाड़नि में ऐं आम करे ॿियनि दिहाड़नि में कुछ बदबख्त, गुस्ताख, बेअदब हज़रात सहाबाए इकराम जे शान में गुस्ताखियूं कंदा आहिनि। कदें हजरत अबू बकर सिद्दीक जे शान में, कदें हजरत उमर फारूक जे शान में, कदें हजरत उस्मान ज़िन्नूरैन जे शान में, कदें जनाबे अमीर मुआविया जे शान में, त कदें उम्मुल मुमिनीन
अम्मा आइशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जे शान में ऐं माण्हुनि खे चवंदा इहो आहिनि त जेके इहे शख़्सियतूं आहिनि इन्हनि खे हसनैन करीमैन खां नफ़रत हुई। बुनियाद इहो ॿुधंदा आहियूं। पोइ मन घड़त ॻाल्हियूं जेका दावा जो दावा है उनजो दलील 1400 सालनि में अॼु ताईं मिलियो कोन्हे, घड़ी न कोठे ॻोठ वारो हक़ीक़त इहा है जेकॾहिं असां पंहिंजी दिल तां नफ़रत जे पर्दनि खे हटाए करे असां पंहिंजनि ज़हननि तां बेरुखीअ जे पर्दनि खे हटाए करे अल्लाह जे पाक क़ुरान खे पढ़ूं, मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे पढ़ूं, सुहणे अबू बकर सिद्दीक जी पाक जिंदगी के पढ़ूं, सुहणे उमर फारूक जी पाक जिंदगी के पढ़ूं, जनाब उस्मान ज़िन्नूरैन जे पाक जिंदगी के पढ़ूं, जनाब अमीर मुआविया जी पाक जिंदगी के पढ़ूं ऐं अम्मी आइशा सिद्दीका जे पाक जिंदगी के पढ़ूं। बावजूहा जिम्मेदारी सां ॻाल्हायां थो, रब जो क़ुरान मुझे साम्हूं पियो आहे। अल्लाह जो कसम तहां खे हिक पल जे लाइ बि नफ़रत नज़र न ईंदी। अल्लाह जो कसम तहां खे मोहब्बत ई मोहब्बत नज़र ईंदी। आए को सुभान अल्लाह चवण वारो हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु छा था चवनि? साईं खिलाफत ते कब्ज़ो करे वियो। हालांकि जनाब अबू बकर सिद्दीक जे हथनि ते त सुहणे अली पाण बैयत कई आहे। तवज्जो आहे, मां अचां थो पंहिंजे उन्मान जे तरफ़। सुहणे अली पाण बैयत कई आहे। सुहणो अली सुहणे अबू बकर सां गॾु रहियो आहे। पल पल घड़ी घड़ी महल महल ॾींहं जा ॾींहं रातिनि जूं रातियूं ओ कोठे ॻोठ वारा पढ़ किताबनि खे। अल्लाह जो कसम तुंहिंजो ईमान ताज़ो थी पवंदो। तू तो चई नफ़रत आहे, मां थो चवां मोहब्बत आहे। जॾहिं मां किताबनि जो मुतालो थो कयां, जनाब अली जुल मुर्तज़ा कूफे जी जामिया मस्जिद में आ, महफिल लगल आ, मजलिस लगल आ, वडे तादाद में साथी मौजूद, इंसान मौजूद। उन महफिल में एक अल्लाह जो बानो उठी बीठो। अरे तवज्जो कजाए, अल्लाह जो बानो उठी बीठो ऐं सुहणे अली जे खिदमत में उन टे सवाल किया। पहिरियों सवाल जी अली, तवज्जो आहे, अली मुखे बुधाए हुजूर जे सहाबा में सब खां वडो सखी केरा। ॿियो सवाल मुखे बुधाए हुजूर जे सहाबा में सब खां वडो बहादुर केरा। ऐं टियों मुखे बुधाए हुजूर जे सहाबा में सब खां वडो आलिम केरा। कोठे ॻोठ वारा दिल जे कननि सां मुंहिंजी गुफ्तगू ॿुधंदे तो जो ईमान ताज़ो थी पवंदो। जॾहिं उन साइल मुंहिंजे मुर्शिद अली खां पहिरियों सवाल कयो, साईं मुखे ॿुधायो त हुजूर जे सहाबा में सब खां वडो सखी केरा। साइल इहो सोचो त सुहणो अली चवंदो सब खां वडो सखी मां हां। मुंहिंजे सखावत जा तस्करा अल्लाह जे पाक क़ुरान में मौजूद। सखी त हो न, सखी त हो न, अल्लाह जो कसम वडो सखी हो, वडो सखी हो। कोठे ॻोठ वारा वडो सखी हो। वक्त कोने तफसील में नथो वञा। अरे तवज्जो कजाए, जे सखावत जा तस्करा अल्लाह जे पाक कुरान में रब कलाम मुकद्दस में फरमायो जदो वयुतईमून ताम अला हुब्बिही मिस्कीना वयुतईमून ताम अला हुब्बिही मिस्कीना व यतीमा व असीरा।
हदीस ये किताबन में अचे थो हसनैन करीमैन मुर्शिद अली जा बई बचड़ा हजरत हसन हजरत हुसैन बीमार थी पिया शदीद बुखार लहे को न पियो जनाबे अलीउल मुर्तजा ऐ अम्मा फातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा रब खां दुआ घुरी ओ असांजा करीम अल्लाह ओ असांजा रहीम अल्लाह ओ असांजा हन्नान अल्लाह ओ असांजा मन्नान अल्लाह ओ असांजा अल्लाह असांजा बई बचड़ा ॾाढा बीमार आहिनि ओ असांजा अल्लाह बुखार जी शिद्दत घट न थी थे बुखार लहे को न थो ओ असांजा अल्लाह असांजे बचड़न के सेहत देन ओ असांजा अल्लाह बचड़न के तंदुरुस्ती देन रब इन्हनि बचड़न के शिफा दे असां पास था पासहूं 3 ॾींहं तुंहिंजे दर ते रोज़ो रखंदासीं 3 ॾींहं रोज़ो रखंदासीं ओ कोठे ॻोठ वारा अॼु दुनिया ते नज़र करण को कंहिंजे नाले जी पास थो पासे को कंहिंजे नाले जी पास थो पासे को कंहिंजे नाले जी पास थो पासे रब मोहम्मद जो कसम मुझे मुर्शिद अली सॼी ज़िंदगी सॼो बि अल्लाह खे हो मुझे मुर्शिद अली सॼी ज़िंदगी सजदो बि अल्लाह जो क्यों हो मुझे मुर्शिद अली पास बि अल्लाह जे नाले जी पासी तवज्जो कजाए अल्लाह बचड़न के सेहत दी शिफा दी तंदुरुस्ती दी हे बई बचड़ा खुश थी विया हाने अम्मा फातिमा मुर्शिद अली पान में मशवरो क्यों हाने पास जा रोजा रखियो पेरियों पास जो रोजो आ शाम जो वक्त आ इफ्तारी जो टाइम करीब आ दस्तरखानो लगल्ला मुझो मुर्शिद अली पे दस्तरखाने थे मौजूद अम्मा फातिमा पे दस्तरखाने थे मौजूद मुअज्जिन जे आजान जो इंतजार दरवाजे ते दस्तक थी कहीं चवण वारे चो ओ अल्लाह जा बाना गरीब हा मिस्कीन हा अल्लाह जो नालो वठी आयो हा बुधाइण वारन बुधायो ए सखी जो दरवाजो आ अल्लाह जे नाले ते कुछ मिलंदो अम्मा फातिमा सोहणे अली के डिठो अखन अखन में इशारा थी विया मुझे मुर्शिद अली वा सजी मानी पल कई दरवाजे ते खणी आयो उन मिस्कीन खे ॾिनई ओ मिस्कीन तो ॾींदो हलियो वियो मोटी अची रोज़ो इफ्तार पानी जे ढुक ते क्यों तवज्जो कजाए ॿियो ॾिहाड़ो आ पास जो ॿियो रोज़ो आ शाम जो वक्त दस्तरखानो लगल आ मुझो मुर्शिद अली भी मौजूद अम्मा फातिमा तो ज़हरा भी मौजूद हाने मुअज्जिन जे आजान जो इंतजार आ दरवाजे ते वरी दस्तक थी आवाज़ो आयो यतीम हा बुखायल हा बुदो सखी जो दरवाजो अल्लाह जो नालो वठी आयो हा कुछ मिलंदो मुझे मुर्शिद अली अम्मा फातिमा के डिठो अखिन अखिन में इशारा थी विया मुझे मुर्शिद अली सजी मानी पल कई उन यतीम के ॾेई आयो तो ॾींदो हलियो वियो पास जो ॿियो रोज़ो बि पानी जे ढुक ते इफ्तार क्यों टियों ॾींहुं पास जो टियों रोज़ो आ शाम जो वक्त मुझो मुर्शिद अली बि दस्तरखाने ते अम्मा फातिमा बि दस्तरखाने ते मानी लगी पई आ इंतजार आ हाने वक्त थे त रोज़े जी इफ्तारी कयो ओ कोठे ॻोठ वारा तवज्जो कजाए दरवाजे ते दस्तक थी आवाज़ो आयो ॾाढो बुखायल हा कैदी हा जेल मां आज़ाद थियो हा ॿुधो आ त सखी जो दरवाज़ो अल्लाह जो नालो वठी आयो हा अल्लाह जे नाले ते कुछ मिलंदो तवज्जो कजाए कोठे ॻोठ वारा मुझे मुर्शिद अली अम्मा फातिमा के डिठो अखिन अखिन में इशारा थी विया जनाब अलीउल मुर्तज़ा सजी मानी पल कई उन कैदी के ॾेई आयो दुआऊं ॾींदो वियो इहो अमल अल्लाह के वणी वियो रब जनाब जिब्रील के मोकिलियो जनाब जिब्रील मदीने जे मीर आमिना जे लाल जे खिदमत में आयो रब कलाम मुक़द्दस में आवाज़ो ॾिनो जतो वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा
सखावत जा तस्करा कुरान में दे सुनो अली चलो वक्त मुख्तसर आ सखी मां या सब खामदो मुजा कुरान में तस्करा पर हमारे तवज्जो के जाए खबर तवा मुर्शिद अली जवाब केड़ो दिनो जी साइल सवाल क्यों थई जवाब बुध जाए हुजूर जे सहाबा में सब खां वडो सखी सुनो अबू बकर सिद्दीक थई आए को सुभान अल्लाह चवण वारो हुजूर जे सहाबा में सब खां वडो सखी सुनो अबू बकर सिद्दीक थई अल्लाहु अकबर साइल जो सही है की कुरान में तहां जे सखावत जा तस्करा आयतू मौजूद तहां चवंदा सखी अबू बकर सिद्दीक जे तो अल्लाह जा बाना मुखे वो वक्त याद आ जने मस्जिद नबवी जे मिंबर ता बिनी जहानन जे सरदार चंदे जो ऐलान कियो समूरा सहाबा विया को हिक हिस्सो खणी आयो को ब हिस्सा खणी आयो अल्लाहु अकबर जने मां डिठो सोनो अबू बकर आयो कुल्ले ते नंढड़ी गंढड़ी है सची करे सलाम करे आका जे कदमन में रखी उन गंढड़ी के खोलियई मुजो आका सामान के दिसे पियो हथरा घुमाए पियो मदीने जे मीर फरमायो अबू बकर छा खणी आयो छा छडे आयो जे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही घर में जेको कुछ मौजूद हो समूरो इन गंढ में विधो आ सही घर के मोहारी दिनिया का सुई मिलिया उहा बे गंढड़ी में विधी आका तहां जे कदमन में खणी आयो हां कोठे गोठ वारा तवज्जो के जाए मदीने जे मीर फरमायो अबू बकर औलाद जो बे हक्का बच्चन जो हक्का घर वारन जो हक्का जे तो मुजा का तहां चो ऐ अबू बकर घर में कुछ रखे तो त अबू बकर जे मथा हेफा मुजन बच्चन जे लाए घर वारन जे लाए औलाद जे लाए एको अल्लाह जो नालो काफिया बियो अल्लाह जे महबूब नबी जो नालो काफिया सुभान अल्लाह चो तो मांगते वधा के चौन वारे चयो न सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया के बहर दीन पे धड़क सबने मालो जर दिया किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया खुदा के नाम के सिवा जो कुछ था ला के धर दिया सवाल क्यों सही वाला मुके बुधायो हुजूर जे सहाबा में सब खां वडो बहादुर के तवज्जो है ना सुनो अली बहादुर तो हो शेर खुदा जो लकबा बोला शेर खुदा मजाक ना है वडो लकबा मारे तवज्जो के जाए अल्लाह जो कसम जने मुझो मुर्शिद अली पंजे हथ में तलवार जुल्फकार खणी मैदान में लहंदो हो कोठे गोठ वरा के मौज पुट के ताकत न हुंदी मुझे मुर्शिद अली जे तलवार जे पार के रोके सके अब कावन जा बच्चा काम अब गिदड़न जा बच्चा गिदड़ ऐं शीहन जा बच्चा गलायो शीहन जा बच्चा शीह मसातन के जनो मुर्शिद अली भी शीह हो अल्लाह जो कसम बई बचड़ा भी शीह डाडिया दा चौ सुभान अल्लाह अरे तवज्जो के जाए किताबन में चेतो साईं मौजूद है अम्मा फातिमा ज़हरा मौजूदा है बई बचड़ा नंढड़ा मासूम है बई मल्ल पे वड़न मल्ल मल्ल समझो था कुश्ती मल्ल वो सिंगल पासिरी मल्ल में न लए बाबा पासिरी न लियो जन हमरा फोत रती वजे माल हुन जा जोर में अल्लाह पना दो समझो था गाल बहरात अने मताजो हिन मुहर्रमुल हराम जे इब्तिदाई जहा के में तुर्की सती मुहर्रम दी तकरीबन मुझे वापसी थी या जेको कुस्तुनतुनिया जो किलो मुसलमान फतह कियो इनन ईसाईन जो महबर मरकज हो तकरीबन 2000 का 2500 सालन ताई ईसाईन की हुकूमत रही ईसाईन के कंट्रोल में रहो तेरे वो किलो मुसलमान फतह कियो हाने मुसलमानन जी मिल्कियत इस्तांबुल शहर जे अंदर कुस्तुनतुनिया जो किलो मशहूर तारीखी किलो किले जे अंदर हिकड़ी म्यूजियम ठाही तो म्यूजियम माने तवज्जो क जाए वो म्यूजियम घुमण वियो
खोड़ सारी ज़ियारतूं मूंखे नसीब थियूं न म्यूज़ियम जे अंदर सुहिणे अबू बकर सिद्दीक़ जी तलवार मां ॾिसी आयो हां सुहिणे उमर फारूक जी तलवार मां ॾिसी आयो हां सुहिणे उस्मान ज़िन्नुरैन जी तलवार मां ॾिसी आयो हां कोठे ॻोठ वारा उन म्यूज़ियम जे अंदर जॾहिं असां मुर्शिद अली जी तलवार ज़ुल्फ़कार ॾिठीसीं न असां हिक ॿिए खे चऊं पिया शेर खुदा जो लक़ब ईअं न मिलियो अथसि खुदा जो कसम तलवार बिन सहाबा जी तलवार आम तलवारुनि जेतिरी जे ॾिसंदा दुनिया में सुहिणे अलीअ जी तलवार डिघी इंसान जे मोकरी तकरीबन हेडी जो जेको पहलवान में पंहिंजनि ॿिन्ही हथनि में तलवार खणे त बि तलवार खे छले कोन सघंदो मां चयो वाह मुंहिंजा मुर्शिद अली जॾहिं जिहाद जे मैदान में वीदे तुंहिंजे सॼे हथ में तलवार खॿे हथ में तलवार तुंहिंजा कचगोड़ दुनिया ॾिसंदी तुंहिंजे तलवार जे वारनि खे रोके कोन सघंदी ही सत्य वजह से हजरत अली जे भा हजरत जाफर बिन अबी तैयार रज़ी अल्लाह तआला अन्हु जी तलवार उन जी तलवार में तकरीबन हजरत अली जे तलवार जेडी हजरत खालिद बिन वलीद जी तलवार में ॾिसी आयो हां इन म्यूज़ियम जे अंदर कोठे ॻोठ वारा मां पंहिंजे मुर्शिद हुसैन जी तलवार में ॾिसी आयो हां सुभान अल्लाह चओ मां ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां मां पंहिंजे मुर्शिद हुसैन जी तलवार में ॾिसी आयो हां इन म्यूज़ियम जे अंदर मां अम्मा फातिमा ज़हरा जो कुर्तो मुबारक पे ॾिसी आयो हां इन म्यूज़ियम जे अंदर मां पंहिंजे मुर्शिद हुसैन जो कुर्तो मुबारक पे ॾिसी आयो हां ॻोठे ॻोठ वारा इन म्यूज़ियम जे अंदर तुर्की जे सरज़मीन ते इस्तांबुल शहर जे अंदर मां पंहिंजे आका जे पाक क़ब्र जी पाक मिट्टी मुबारक उन जी ज़ियारत भी करे आयो हां मिट्टी अच्छी खीर वांगुरु जन्नत जी मिट्टी वाकई इहा ही हुजण खपे खुदा जो कसम इन किले जे अंदर मां पंहिंजे आका जो कासो मुबारक जंहिंमें साईं पानी पींदा हा प्यालो मुबारक उन प्याले मुबारक जी ज़ियारत भी करे आयो हां कोठे ॻोठ वारा इन म्यूज़ियम जे अंदर मां पंहिंजे आका जे पाक दंद मुबारक जी ज़ियारत भी करे आयो हां इन म्यूज़ियम जे अंदर मां पंहिंजे आका जे पाक दाढ़ी मुबारक जे पाक वारन मुबारक जी ज़ियारत भी करे आयो हां इन इस्तांबुल जे इन म्यूज़ियम जे अंदर कुस्तुनतुनिया जे किले जे अंदर मां पंहिंजे आका जा पाक नालैन मुबारक उन्हनि जी ज़ियारत भी करे आयो हां त अल्लाह जो कसम इन कुस्तुनतुनिया जे किले जे अंदर मां पंहिंजे आका जा नालैन मुबारक मोज़ा मुबारक मां उन्हनि जी ज़ियारत भी करे आयो हां में बयान न थियो करे सजन गाल लिखती बहादुरी ता मारे तवज्जो कजाए सुनो हसन ने सुनो हुसैन पल प्यावलन कुश्ती पावलन मां चुम शींहन जा बच्चा भी शींह थींदा हिन सुने हुसैन जी पाक जिंदगी जो मुतालो करन जने मदीने जे गवर्नर सुने हुसैन के घुरायो न हुसैन यजीद जो जोर मुझे हथन ते यजीद जी बैयत कर के तो गवर्नर हुसैन यजीद थे न मनसब जे लायक समझे न तो हुसैन यजीद जी बैयत को न कंदो रात जो रात में मदीने के अलविदा करे सफर करे मक्के जी सरजमीन ते आयो होना कूफिन जा खत हुसैन हेरे अजुन तुजी डाढी जरूरत पांच का खतन सा भर जी विया तवज्जो कजो मुसलमानो जने सुने हुसैन कूफे वजन जो इरादो कयो न सहाबा मिड़ी आया हुसैन नमन ये कूफे वारा तुझे बाबे अली सा सच्चा न थियो ये कूफे वारा तुझे भा हसन सा सच्चा न थिया हुसैन तो सा करा सच्चा थीना सुने हुसैन चयो हुसैन फैसलो करे छडियो हाने हुसैन जा कदम पोते कोन हटदा वा सिंह जा पुत्र वा जवान जा पुत्र ओ सुनो हुसैन मां तुझे अजमतुन ता कुर्बान थी वञो शान ता कुर्बान थी वञो मान ता कुर्बान थी वञो मर्तबे ता कुर्बान थी वञो ये हलंदो जने करबला जे रेगज़ार धरती ते आयो कूफी भजी विया हतार थी विया जेका पकाए पे
ॾेखारिन पिया पराया बणजी विया हेॾा यजीदी लश्कर आयो सुने हुसैन जे घर जे फातिरन के पंहिंजे मुहासिरे में वरतो हुसैन यजीद जी पैयत कर जदों हुसैन पैयत न कदो या गर्दन कटजे 1000 दफा कटजे पर हुसैन यजीद जे हथन ते पैयत न कदो तवज्जो कदो मुसलमानो रब्बे मोहम्मद जो कसम बच्चा कुर्बान थी विया वॾा कुर्बान थी विया नंढा कुर्बान थी विया पंहिंजे घर जा भाती कुर्बान थी विया शहादतुन जा जाम पी विया करबला जी रेज़ार धरती आले मोहम्मद जे खून सां रंगी वई पर मुंहिंजो मुर्शिद हुसैन अकेलो हथ में तलवार खणी मैदान ते बीठो आ किताबन जे अंदर अचे थो सुण हुसैन जादे मुंह करे पढ़े पियो न सामो भारी भजी पिया वञन वरी हेॾा पिया अचनि पोयां पिया अचनि सुण हुसैन हेॾे वञे हेॾा भजी वञन हेॾे चहिरो करे हेॾा भजी वञन हेॾे पंहिंजो मुबारक मुंह करे हेॾा भजी वञन हीअं शींहनि वांगुरु गजगोर करे विढ़ंदो रहियो पंहिंजे बाबी अलीजुल मुर्तज़ा जी सुन्नत खे ज़िंदगी विढ़ंदे जुम्मतुल मुबारक जो ॾिहाड़ो आहे निमाज़ जो वक़्तु थी वियो मुंहिंजे मुर्शिद हुसैन जो ओ ज़ालिमो निमाज़ जो वक़्तु थी वियो थोड़ो इंतज़ार कयो त निमाज़ पढ़ा वरी मैदान ते अचां थो मां हुसैन पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में कॾहिं निमाज़ कज़ा कोन कई आहे सजदो कज़ा कोन कयो आहे ईअं न थिए अॼु मां हुसैन जी निमाज़ कज़ा थी वञे ऐं क़यामत जे ॾिहाड़े मां हुसैन जो अल्लाह मां हुसैन खे मयार ॾे ओ हुसैन मदीने में निमाज़ कज़ा कोन कई मक्के में निमाज़ कज़ा कोन कई सफर में निमाज़ कज़ा कोन कई हज़र में निमाज़ कज़ा कोन कई ओ हुसैन जिहाद जे मैदान में तोखा निमाज़ कज़ा थी वई मां अल्लाह जो सजदो कज़ा थी वियो ओ ज़ालिमो मां हुसैन पंहिंजे अल्लाह जी मयार बर्दाश्त कोन करे सघंदुमि नमाज पढ़ी वठा नमाज में वक्त मुख्तसर नमाज में आयो नमाज शुरू की अल्लाहु अकबर सजदे में आयो इन जालिमन जाबिरन आमिरन लोटन लुटेरन पुसिलन लानतन मुझे मुर्शिद हुसैन जे मथा हमलो कयो नमाज जे दौरान मुझे मुर्शिद हुसैन के शहादत जो जाम पियारियो अल्लाह जो कसम तकरीबन 1400 साल गुजरी विया आहिनि अॼु बि दुनिया सोने हुसैन जी निमाज़ खे याद थी करे आए को सुभान अल्लाह चवण वारो 1400 साल गुजरी विया अॼु बि दुनिया सोने हुसैन जे सजदे खे याद थी करे कंहिं चवण वारे चयो न अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो जिसकी हिम्मत पर अलीजुल मुर्तज़ा को नाज था उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था यूं तो सजदे करने वाले हैं बहुत सारे बंदे पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था जिस तरह से सजदा किया था करबला में आपने उसके सजदे पर खुदाए लम यज़ल को नाज था सुने हुसैन शहादत जो जाम पी करे पंहिंजे नाने मोहम्मद रसूलुल्लाह जे उम्मतन खे पैगाम दिनो त ॿुधो हर दौर में यजीद पैदा थींदा पर मुर्स माण्हू उहो आहे जेको यजीद जे हथनि ते बैयत खां इनकार करे ऐं उन वक़्त जे हुसैनी काफ़िले में शामिल लेकिन पंहिंजो पाण जो जाइज़ो वठो अब हिन दौर में कंहिं ज़ालिम खे कंहिं जाबर खे कंहिं लोटे ऐं लुटेरे खे वोट ॾियण इहो बि त यजीद जी सपोर्ट करणु
थोड़ो पंहिंजो जाइज़ो वठो सा वोट कंहिंखे था ॾियूं अल्लाह वारनि खे ॾियूं था नथा ॾियूं असांजी मोहबत अल्लाह वारनि सां आहे या न आहे ताकि पाण ख़बर पइजी घणी तफ़सील में मां वञा कोन थो पर ॿुधो ॿुधो अल्लाह जो कसम हर दौर जे यज़ीद सां जेकॾहिं मुहादो अटकायो आहे हिन धरतीअ ते तव्हांखे उहा जमात जमियत उलमा इस्लाम नज़र ईंदी हर महाज़ ते ॾिसो मां धरतीअ जे गद्दारनि खे बि यज़ीद थो समझा दीन जे दुश्मननि खे बि यज़ीद थो समझा इस्लाम जे दुश्मननि खे बि यज़ीद थो समझा कुरान जे दुश्मननि खे बि यज़ीद थो समझा मदारिस जे दुश्मननि खे बि यज़ीद थो समझा मसाजिद जे दुश्मननि खे बि यज़ीद थो समझा रब्बे मोहम्मद जो कसम मां हिन दौर जे अंदर उलमा जे गुस्ताखन खे बि यज़ीद थो समझा याद रखो को के हक खाए के गरीब जा के मिस्कीन जा पोको खान हो जाए वडेरो हो जाए नवाब हो जाए एमपी या एमएलए हो जाए या वक्त जो गासिब हुक्मरान हो जाए अल्लाह जो कसम मां उन खे बे वक्त जो यज़ीद जकरे को उन जो साथ दे त मां उन खे यज़ीद जो साथारी दो के बने तबिया गाला के न बने तबिया गाला तहां जी मर्जी आ तहां हुसैन जो साथ लियो तहां जी मर्जी आ तहां यजीद जो साथ लियो सुनो हुसैन ते हे पैगाम देई वियो कटा कर गर्दने ये बतला गए हैं करबला वाले कटा कर गर्दने ये बतला गए हैं करबला वाले कि कभी जालिम के आगे झुक नहीं सकते खुदा वाले अल्लाहु अकबर कबीरा माने तवज्जो कर जाए साहिल उठी बैठो साईं हुजूर जे साहब में सब का वडो बहादुर केरा सब का वडो बहादुर केरा तवज्जो कर जाए साहिल जो हुजूर चवंदो सब का वडो बहादुर माया अली अली चवंदो सब का वडो बहादुर माया मुझे बहादुरी तस्करा कुरान में मुखे शेर खुदा जो लक़ब मिलला हुजूर फरमायो अली अंता अखी फी दुनिया वल आखिरा मुखे मदीने जमीर फरमायो अल्लाहु अकबर अली मुझे दुनिया में भी भावा आखिरत में भी भावा हमारी तवज्जो कर जाए मुर्शिद अली ने जो अल्लाह जब ना सवाल को तो यानी जवाब बुध जाए हुजूर जे सहाबा में सब का वडो बहादुर सुहनो अबू बकर सिद्दीक आए को सुभान अल्लाह चवण वारो सुभान अल्लाह चो तो मांगते वधा जो साईं किस्सा तहां जा मशहूर शेर खुदा जो लक़ब तहां के हिक हथ सा खैबर जो किलो फतह करण वाला उखाण वाला तहां चौथा सब का वडो बहादुर सुहनो अबू बकर गाल शब्द में लाई कि अल्लाह जबाना हिजरत वाली रात ते नजर कदे तो के सॼी गाल नजर अची वेंदी समझ में अची वेंदी जने सुहनो अबू बकर मुझे आका सा गद गारे सौर जी चाढ़ी चढ़े पियो न अल्लाहु अकबर साईं जा पैर मुबारक हुनते पत्थर लगा पाक खून मुबारक पैरन का बाहर निकतो सुने अबू बकर जी नजर पई ते तो आका छा थियो खैर ता है अबू बकर ने पत्थरियो है लगन थियो इन के पैरन में थोड़ो रत ऐं खून निकतो का गाल कोन है जे तो आका न ई न थींदो मुझे आका जे कदमन में खून निकरे ऐं अबू बकर बैठो दिसे बर्दाश्त करे आका ये न थींदो आका सवारी हाजिरा सवारी ते सवार थियो किताबन में जे तो सही चेहरो मोड़ियो अबू बकर सवारी का थे जे तो नजर क्यों न मुझे आका जी नजर जनाब सिद्दीक अकबर ते पई झुकियो बीठो चंदो साईं अज सवारी अबू बकर सिद्दीक का सवार अल्लाह जो महबूब नबी आ साईं सवार थिया सुने अबू बकर खयो या गारे सोनी चाढ़ी चढ़ंदो उडंदो गारे सौर ते आयो कि अल्लाह जबान हो नबूवत जो वजन नहीं बार मजाक ना है नबूवत जो वजन नहीं बार मजाक ना है जकरे कह नबूवत जो वजन नहीं बार खयो आ तो वो अबू बकर सिद्दीक इनमा मालूम थियो तो हुजूर जे सहाबा में सब का वडो बहादुर पे सोनो अबू बकर सिद्दीक साइल चोते में दाल नगरी अजा करियो सवाल कजे साईं ठीक राणे बुधायो हुजूर जे सहाबा में सब का वडो आलिम के तवज्जो है थकिया दन आयो मुझे ने गुफ्तगू जी इब्तिदा दिए जी सके तो ना फजर जी आजान में थी वने आजान भी थी सके इमाम मजाक न तो
साथ में बुधायो तो पोए एकड़े बटन सारन पेरिया जो कर्ज ले कोठे कोठे जो है भाई कोठे कोठे प्रोग्राम हो महाराज जी से केड़े साल 25 में 2025 कोई साल ठीक सही तो भलो मकर तो वक्त सां दोलाया कर्ज पुराना थी वजन कम खराब थी इंसान आगे में चले जे गोठ वयुम बे गालिब केरे कम सां जलसो न हो ताजियत हुई छाजी करे का इयादत हुई बैठा दे साथन सां कचहरी थी आलावाल थे साथन मोगे जो साईं 4 साल थे इन सां तांगा तारीख वठऊं था 4 सालन का तां सां जलसे में ना आए मां चम यार मुजो रिकॉर्ड खराब कोने ने ताई बिन जलसे में नबी इंसान कमकार थन था जमाज का मजबूत 4 मुमकिन ही हमारा उठो घर वे बोटी आयो 4 साल जा इश्तिहार रखनिया जिने एको है बियो है ट्रियो है चौथो मां तो यार मतलब चौ किस्मत अल्लाह तो मुखे याद अच्छा एक बदल से यार 4 साल मुखे याद कोने मजो माने जोने ता तारीख वठो केड़ी तारीख तावड़ो थी ने तारीख लियो साईं वाजे वो अठ जो नालो बालो लिखियो हेठा लिखियो मास मजलूम में ठुल बड़ा न करना मजो में हे लिखा दो ये तुझो जलसो मिस न थे मतलब वो कमकार दिमाग ते तुझे तुझे जलसे में अचणो ये तकरीबन 4 साल पहले अलमदा वो 4 साल पहले मा डायरी में लिखियो मास मजलूम में ठिल चौथो साल हर साल जो कर्ज जल्दी ले याद आ शुक्र अदा के बहरहाल वाले तवज्जो कर जाए मुझे मुर्शिद अली चो हुजूर जे सहाबा में सब खां वडो आलिम सुनो अबू बकर सिद्दीक साइल जो सही गाल समझ में न आई मदीने जे मीर तहां जे लाए फरमायो अन मदीनतुल इल्मी व अलीजुल बाबुहा ओ दुनिया वारो मां मोहम्मद करीम इल्म जो शहर अली उन शहर जो दरवाजो ओ सही तहां चौथा सब खां वडो आलिम सुनो अबू बकर सिद्दीक सही गाल समझ में न आई मुझे मुर्शिद अली फरमायो ओ अल्लाह जा बंदा मुझे आका जे जिंदगी जा आखिरी दिहाड़ा सैयद अब्बा आयशा सिद्दीका ताहिरा आबिदा जाहिदा उम्मुल मोमिनीन अफीफा कायनात मरियम इस्लाम मोमिनन जी अम्मा मुजी अम्मा तुजी अम्मा असा जी अम्मा आयशा सैन जे हुजरे में बिस्रे ते आरामिया सैयद नमाज जला उठी न प्या सगल मस्जिद में अची न प्या सगल मदीने जे मीर फरमायो मुरू अबा बकर फलयुसल्ली बिन्नास मुरू अबा बकर फलयुसल्ली बिन्नास आयशा मुझे अबू बकर खेचो मुसल्ले ते भी करे मुझे उम्मत की इमामत कराए मारे तवज्जो के जाए अम्मा आयशा सिद्दीका मुझे आका जी खिदमत में अर्ज क्यों या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझे आका मुझे अबू बकर मुझे बाबो अबू बकर दिल जो डाढो नरमा दिल जो कमजोरा सही तहां के मुसल्ले ते न दिसदो सही न पी सकदो नमाज को न पढ़ाए सकदो सही उमर कबिया उमर मजबूता सही उमर के जो न मुसल्ले ते भी करे तहां जे उम्मत जी इमामत कराए ओ कोठे कोठवारा तवज्जो के जाए हुजूर फरमायो ला 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 न मुरू अबा बकर फलयुसल्ली बिन्नास मुझे अबू बकर खेचो मां मोहम्मद करीम जे मुसल्ले ते भी करे मुझे उम्मत जी इमामत कराए नारे तकबीर शाने खत्मे नबूवत शाने सदाकत सिद्दीक अकबर सखावत सिद्दीक अकबर रफाकत सिद्दीक अकबर अदालत उमर फारूक सखावत उस्मान शुजात हैदर कर्रार शुहदाए करबला
मारे तवज्जो कजाएं अल्लाह जबाना हुजूर जे सहाबा में सब खां वडो आलिम सुनो अबू बकर हुजूर जी जिंदगी में हुजूर पान पंजे अबू बकर के पंजे मुसल्ले ते बिहारियो इमामत उहो कंदो आ जेको इल्म में सब खां आला होजे इमामत उहो कंदो आ जेको अमल में सब खां आला होजे इमामत उहो कंदो आ जेको तकवा में सब खां आला होजे इमामत उहो कंदो आ जेको परहेजगारी में सब खां आला होजे मुझे आका पंजी जिंदगी में पंजे अबू बकर के पान पंजे मुसल्ले ते बिहारे दुनिया वारन के बुधायो दुनिया वारो मुझे सहाबा में सब खां वडो आलिम अगर कोई अथव त उहो मुझो अबू बकर सिद्दीक थव बागे फतक मारे तवज्जो कजाए सुनो अबू बकर आयो बागे फतक अम्मा फातिमा जो बाग खणी वियो पो अम्मा फातिमा जे दर ते आयो अम्मा फातिमा जे दरवाजे के लत हई दरवाजो भनी विधई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मां साथन के चवनो हां सुने अबू बकर अची करे अम्मा फातिमा जे दरवाजे के टोड़ियो सुनो अली काथे हो तू या गाल करे सुने अली जे गैरत ते सवाल तो खणो तू यह गाल करे सोने अली जी गुस्ताखी तो करे को आले मोहम्मद सा नाजायजी करे अहले बैते मोहम्मद सा नाजायजी करे ऐ शेर खुदा दे हिंद से अल्लाह जो कसम हो मुझो अकीदो ना है बदबख्त हो तुझो किताबन में चतो हजरत अबू दुजाना रजी अल्लाह ताला मस्जिद नबवी में दो साईं जी नमाज पढ़ाइंदा साहबा बैठा हुंदा नमाज पढ़ंदा तवज्जो कजे गाल समझ जाए जी नमाज खत्म थींदी बाकी साहबा वेही करे दर्स बुधंदा हा गाल बुधंदा कुरान बुधंदा हा आका जी ज़ियारत कंदा हा हजरत अबू दुजाना फौरन नमाज पढ़ी उठी करे पंजे घर हलियो कुछ ॾींहंनि खां पोइ साहबा उनखे चयो अल्लाह जा वारा समूरा साहबी वेहनि था भला तूं घर थो हलियो वञे ख़ैर का आहे तू बि वेहंदो कर जी असल मसलो इहो आहे भित में मुझे पाड़ेसी जो घरा उन जे घर में खजिया उन जी घरी जो खजिए जो कुछ शाखो मुझे घर में हिन रात जो हवा जने हलंदी आ लोकन पचण जी मौसम मा खारको तैयार थियण जी मौसम मा उन जे खजिए मा कुछ लोका खारको मुझे घर जे सिहन में किरंदा हिन मां नमाज पढ़ी जल्दी इन जे करे वेंदो हां नंढड़ा मासूम बच्चा हैं इन निंद्र मा उठन इन पाड़े वारे जो खारको उन जे बगैर इजाजत जे खाइन और खारको मेड़ी दो हां बंथेली में बंद कर दो हां पाड़े वाले जो दरवाजो खड़काई दो हां ओए खारको के वापस कर दो हां बोलना हिकड़ो सहाबी हजरत अबू दुजाना जेको बारन के भी खारकुन खाण खां बचाए थो ऐ जे अबू बकर के मदीने जे मीर फरमायो अफजलुल बशर बअदल अंबिया अबा बकर सिद्दीक यो अम्मा फातिमा जो सजो बाले फदक खाई वियो बस अल्लाह खैर अल्लाह जो कसम सोने अबू बकर जी हिन बचड़न सा मोहब्बत थी वजन पिया हज़रत अबू बकर अमीरुल मोमिनीन सोनो अली कटे मारे तवज्जो कजाए हज़रत हसन हुसैन मदीने जी खिटन में खेडन पिया सोने अबू बकर हज़रत हुसैन के पकड़ो पकड़े करे पंजन कुल्हन ते सवार की अल्लाहु अकबर कुल्हन ते सवार करे सोने अली के चमन अली है बच्चा तुझा हिन पर हिन जा चेहरा तू जड़ा ना है अली अल्लाह जो कसम दे मां अबू बकर तुजन बचड़न के दिसनो हा मां अबू बकर का मदीने जे मीर जी सिक लहदिया आए को सुभान अल्लाह चवण वारो को मां ही चवान हुसैन गुलशन अली का फूल है हुसैन नूर चश्मे बतूल है हुसैन गुलशन अली का फूल है हुसैन नूर चश्मे बतूल है हुसैन के कदमों की जो धूल है वो बतौर सुरमा आंख को कबूल है सच्चाई को मान बनना अनजान सच्चाई को मान बनना अनजान हुसैन को भी मान हुसैन की भी मान जनाब अमीर उमर
मस्जिद नबवी जे मिंबर ते वेठो आ खुद पे पहुंचे अमीरुल मोमिनीन तवज्जो कजाए खुद पहुंचे पियो हजरत हुसैन आयो हलंदे 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 अमीर उमर जी खिदमत में चाचा उमर जी भाई चाचा तो के खबर आना है मिंबर मुझे नाने मोहम्मदुर रसूलुल्लाह तो के खबर आना है मिंबर मुझे नाने मोहम्मदुर रसूलुल्लाह जो भाई रमू की खबर बिल्कुल तो चाचा उमर तो मुझे बाबे जे मिंबर के छन तू पंजे पी जे मिंबर ते ननो तो मुझे बाबे नाने जे मिंबर के छन तू पंजे बाबे जे मिंबर ते वन तवज्जो कजाए अब मुखे को जी चे तू मिंबर ते बैठो नहीं उठो मिंबर वाली कर जे पी जे मिंबर ते बयान करा जे तो पार हो रहा अब खाली ले टूनी दे समझो था सुनो उमर अमीरुल मोमिनीन 22 लख मुरब्बा मील जो हाकिम एहड़ो हाकिम जो अमीर उमर जो मशरिक का औरत पंजो पान के सोन सा सजे करे मगरिब ताई वने इन 22 लख मुरब्बा मील में कहे माओ जे पुत्र के ताकत न है उन अम्मा जी रास्ता रोक करे सके एकड़ी अम्मा निकती सफर भी करे घोड़े ते सवार सोना बोना पातल है अचानक वो चल्ला जुबान जी घोड़े जे लगामा खबर थी जी अम्मा बे केरा अथाइया करे थी वने सवाल करने वाले सवाल क्यों था अम्मा उनके यो न बुधायो मां के रहा यो न बुधाई का था या यो न बुधाई करे थी वने खबर त अम्मा जवाब क्यों देनो जी अल्लाह जबाना या उमर जहान छले वियो या तू पाण उमरा या उमर जहान छले वियो या तप या तू पाण उमरा घोड़े जो लगाम छली अम्मा पाण उमर हां मा थोड़ो निजाम के चेक भोकिया निजाम के अल्लाह अकबर वाह उमर तुझे शान जो खैर बता तेरे सोने हुसैन ये लफ्ज चया अमीर उमर बड़ी मोहब्बत सा प्यार सा चुम्यो हजरत हुसैन के चुम्मी पंजे झोल में बिहारे खबर त छाची हुसैन उमर जे बाबे जो कोई मिंबर कोने हुसैन मामनियो तो ए तुझे नाने मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मिंबरा हुसैन जो उमर के अल्लाह जे को शान दिनो तुझे नाने मोहम्मद करीम जे करे अल्लाह जे को मान दिनो तुझे नाने मोहम्मद करीम जे करे अल्लाह जे को मर्तबो दिनो तुझे नाने मोहम्मद अमीर जे करे अल्लाह जे का फजीलत दिया तुझे नाने मोहम्मद अमीर जे करे ओ हुसैन मां उमर जे बाबे जो कोई मिंबर कोने अज अल्लाह उमर के एडो शान अता कियो एडो मर्तबो फजीलत अता किया तुझे नाने मुहम्मदुर रसूलुल्लाह जे करे ओ हुसैन अज अल्लाह उमर के एडी ताकत अता किया उमर धरती के पंजो कोड़ो थो हणे धरती लुडणो छड़े थी वने उमर हवा के हुक्म थो करे हजारे मीलन ते हवा मां उमर जे पैगाम के थी पुजाए ओ हुसैन अल्लाह जे का मां उमर के इज्जत दिनिया तुझे नाने मुहम्मदुर रसूलुल्लाह जे करे उमर पंजी चादर बाह जे मथा तो फिटी करे उहा बाह बत्ती थी वने उमर दरिया ने पानी दे खत तो लिखे दरिया वही तो पे अल्लाहु अकबर कबीरा अज अल्लाह उमर के जे को शान अता कियो तुझे नाने मुहम्मदुर रसूलुल्लाह जे करे तकबीर अदालत फारूक आजम शाने सहाबा किरदारे सहाबा शाने अहले बैत शाने हसनैन करीम जमीयत उलमा इस्लाम और तवज्जो करें अल्लाहु अकबर कबीरा किताबन में दिलो सुने उमर हजरत हुसैन जो हुसैन मुझे घर में दो कर चक्कर लगाई दो कर सुनो हुसैन भी तो सुने उमर जो सालो अली जी न्यानी हजरत उमर जे घर में यार हजरत उम्मे कुलसूम रजी अल्लाह ताला अन्हा बड़े तवज्जो करें अल्लाहु अकबर कबीरा सुने
सोचा मां ईंदुमि ज़रूर ईंदुमि इंशाअल्लाह कुछ वक्त मुख्तसरा तमाम मां बिल्कुल इख्तिसार तो क्या हिकड़े ॾाढे हज़रत हुसैन आयो त हज़रत अमीर मुआविया ऐं हज़रत उमर अंदर बंद कमरे में पाण में कुछ ॻाल्हाइनि पिया का ज़रूरी के मामला था दरवाजे ते हज़रत उमर जो पुत्र हज़रत अब्दुल्ला इब्न उमर वेठो हो आयो हज़रत हुसैन से मुलाकात थी अब्दुल्ला अंदर केर कि बाबो उमर बिया चाचो अमीर मुआविया भी मां बि ॿाहिरि वेठो आहियां मूंखे बि अंदर वञण जी इजाज़त कोन्हे हज़रत हुसैन सोचो जॾहिं हज़रत उमर जे पुट खे बि अंदर वञण जी इजाज़त कोन्हे त पोइ मां खामखा खलल न विझां मोटी आयो कुझु वक़्तु गुज़रियो हज़रत हुसैन जी वरी मुलाक़ात थी हज़रत उमर सां हुसैन तोखे चोहम मूं वटि ईंदो कर भला ना आहे ख़ैर त आहे चकर लॻाईंदो कर ईंदो कर जी चाचा मां आयो हुउमि तव्हां अंदर ॻाल्हायो पिया कमरे में बंदि हू जनाब अमीर मुआविया सां दरवाज़े ते तव्हांजो पुटु हज़रत अब्दुल्ला इब्न उमर वेठो उनखे बि अंदर अचण जी इजाज़त न हुई मां मोटी आयुमि जॾहिं पुट खे इजाज़त न आहे त मां खलल कीअं विझां चई हुसैन अब्दुल्ला इब्न उमर जी तुझे सामूं कहिड़ी हैसियत तू नाने मोहम्मद रसूलुल्लाह जो ॾुहिटो अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा जो बचड़ो जन्नत जे औरतुनि जी रानी अम्मा फातिमा जो बच्चो तू पान जन्नत जे जवानन जो सरदार हुसैन जॾहिं बि तू अचे तोखे इजाज़त वठण जी बि ज़रूरत न आहे बग़ैर इजाज़त जे मां उमर जे दरबार में हलियो ईंदो कर अब ये मोहब्बत या नफ़रत ॻाल्हायो हज़रत उस्मान ज़िन्नूरैन सोने हसन हुसैन जूं सखियूं मासियूं हज़रत उस्मान जूं घरवारियूं जॾहिं ॿिन्ही जो इंतकाल थी वियो मदीने जे मीर फरमायो उस्मान मोहम्मद करीम जूं न्याणियूं पूरियूं थी वयूं जेकॾहिं 40 न्याणियूं बि हुजनि हा मां हिक ॿिए जे कढ पंहिंजूं न्याणियूं उस्मान तोखे परणाए ॾींदो वञां खुदा जो कसम शांत उस्मान मोटी न्याणी कोन ऐं आखिरी वक्त हज़रत उस्मान जो अमीरुल मोमिनीन ता पढ़ो किताबन के सोने उस्मान जे दर ते चौकी ॾियण वारा जेका सहाबा हा उन्हनि में हज़रत हसन भी शामिल आहे उन्हनि में हज़रत हुसैन भी शामिल आहे बीठा हा दरवाज़े ते जॾहिं मुज़ाहिमत थी ज़ालिमन सां उन्हनि तीर हयो हज़रत हसन खे बाह में तीर भी लॻो आहे ज़ख्मी थियो त बि ज़ालिमन खे दरवाज़े मां अंदर वञण कोन ॾिनई दीवारूं टपी करे घर जे अंदर दाख़िल थिया तव्हां खां पुछां थो हीअ मोहब्बत या नफ़रत बयान करे कहिड़ी ॻाल्हियूं बयान कयां माण्हुनि खे गुमराह न कयो माण्हुनि खे गुमराह न कयो अल्लाह जो कसम वक़्तु थव मोटी अचो रब जे दरवाज़े ते तौबा कयो इस्तग़फ़ार कयो रुठल रब खे परचाइण जी कोशिश कयो हुज़ूर जा सहाबा जिन मदीने जे मीर फरमायो असहाबी कन्नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इहतदैतुम दुनिया वारो मां मोहम्मद करीम जा समूरा सहाबा सतारन वांगुर थव हिकड़े सहाबी जी दामन खे पकड़ींदो हिदायत वारा बणजी वेंदो इन्हीं जहानन जे सरदार फरमायो इदा रअयतुमुल लदीना यसब्बून असहाबी फक़ूलू लअनतुल्लाहि अला शर्रिकुम दुनिया वारो जेको बदबख्त मां मोहम्मद करीम जे सहाबा जे बारे में गुथा लफ्ज़ ॻाल्हाए गुस्ताखी करे तनकीद करे मलामत जो निशानो बढ़ाए ॿुधो इन जे मथां बि इन जे शर जे मथां बि काइनात जे अल्लाह जी लानत आहे खुदा जो कसम जेको सहाबा जो गुस्ताख उन ते अल्लाह जी बि लानत आहे अल्लाह जे रसूल जी भी लानत ॿुधो उन जे मथां असां जी भी लानत असां आले मोहम्मद जा बि नौकर असां असहाब मोहम्मद जा बि नौकर असां अहले बैत मोहम्मद जा बि नौकर अॼु हिन अज़ीम शान इज्तिमा में को अल्लाह जो अहिड़ो मानो आहे जेको वाइदो करे त इंशाअल्लाह अॼु खां पोइ असां आले मोहम्मद सां प्यार कंदासीं मैं इंशाअल्लाह बुधण तो चाहियां असहाबे मोहम्मद सां प्यार कंदासीं असां अहले बैत मोहम्मद सां प्यार कंदासीं अल्लाह तबारक व तआला तमासा सबनी के हस्तिन सां प्यार मोहब्बत अकीदत एहतराम करने की तौफीक अता फरमाए अल्लाह तबारक व तआला तमासा के इनके नक्शे कदम पे जिंदगी गुजारने की तौफीक नसीब फरमाए आखिर में बुजुर्गन ए आलिमन ऐलान किया 2027 जे मार्च महीने में भाई केड़ो महीनो या खबर इस्लामी
महीनो कड़ो बई महीना याद अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर दिसंबर जनवरी फरवरी 7 मार्च 8 ये मिलाइंदा से 8 महीना पूरा थी तकरीबन 8 महीना जो मता के पेरिया दावत तो दिया ईंदड़ साल 2027 जे मार्च महीने में 19 मार्च 20 मार्च 21 मार्च तहां जे सखर ए शिकारपुर जे बॉर्डर ते डॉक्टर जियाउद्दीन हॉस्पिटल जे बिल्कुल सामो जहाने जे लग अजीम शान फकीदुल विसाल तारीख साज यादगार आलम अमन कॉन्फ्रेंस जो इनकाद कयो वियो सॼी दुनिया का उलमा किराम इन अजीम शान कॉन्फ्रेंस में ईंदा बुजुर्गन जी आलिमन जी अकाबरन जी ज़ियारत भी थींदी उन जा ईमान अफरोज बयानात में ॿुधंदा से इंशाअल्लाह कोशिशा ते इंशाअल्लाह बिनी हरमन जा इमाम भी इन अजीम शान कॉन्फ्रेंस में शिरकत कर सॼी जमात के मां इन अजीम शान कॉन्फ्रेंस जी दावत दिल जे अताह गहराइन सा अर्ज किया तो शरीक थी करे सवाब दारैन हासिल करदा अब अचबो केड़ा केड़ा ईंदा इंशाअल्लाह और 8 महीना पहिरियां ई माइन खां मोकल वठी छडियो वो मदा न मिले समझो था गाल अज खां यो पक्को ठक्को अज़म करे छडियो इरादो करे छडियो तो बाबा इंशाअल्लाह असा के माइन के छडणो आ बचन बारन के छडणो आ असा के 3 डी है सेरोजी जी नीयत करे इन आलमी अमन कॉन्फ्रेंस में वणो उन खां पो हाने तहां के मुकल्लफ बनाया तो ता के दावत वजन भावरन ताई अब्बे ताई मासड़न ताई पुफड़न ताई मामन ताई चाचन ताई समझो त गाल के अजीजन रिश्तेदारन ताई दोस्तन यारन ताई तहां के या दावत पुजाइनी अब पुजाइंदो चाहे जे कपते मानी ते कदे घुमण फिरण में कचहरी कंदे मरी के जद गाल याद अचे दावत अर्ज कयो तवा सा जो कम करना मेहनत कर इंशाअल्लाह कामयाबी अल्लाह जी जात दीदी बिरादर मुकर्रम कायदे सिंध हजरत अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब ने ऐलान किया त इंशाअल्लाह इन आलमी अमन कॉन्फ्रेंस में मां 50 लख खां वधीक कारकुनन के जमा कंदो दिसंदो इंशाअल्लाह माहन जो सैलाब ए यो इंशाअल्लाह या कॉन्फ्रेंस इन बदबख्त जालिम हुक्मरानन जे कंध में आखिरी कील साबित थींदो ए यो माहन जो समुंड इंशाअल्लाह इन के लोहे खणी वेंदो या जुल्म जबर जी दीवार किरंदी जुल्म अंधेरे वाली रात गुजरंदी हक सच जो सिज उभरंदो अल्लाह तबारक व तआला तमासा जी हाजिरी के मंजूर व मकबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।